अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि पाई नेटवर्क जे बारे में। पाई नेटवर्क छा आहे, पाई नेटवर्क ते असां कीअं था अर्निंग करे सघूं ऐं पाई नेटवर्क सच में पैसा ॾींदो आहे या न, क्रिप्टो करेंसी हूंदी छा आहे, छा हिन ते एतबार कजे या न। हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो, तव्हांजे सभिनी सवालनि जा जवाब मिली वेंदा तव्हांखे। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी, पर उनखां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे वठो। अचो त शुरूआत कयूं। दोस्त, सभ खां पहिरीं पाई नेटवर्क ते तव्हांखे पाई कॉइन मिलंदी आहे। पाई कॉइन हिकु क्रिप्टो करेंसी जो क़िस्म आहे। क्रिप्टो करेंसी जा केतिरा क़िस्म आहिनि दुनिया में? साईं अली हसन मौजूदु 600 खां वधीक क़िस्म अची विया आहिनि जेके क्रिप्टो करेंसीज़ आहिनि, जंहिंमें बिटकॉइन सभ खां पहिरीं आहे ऐं उन में को नंबर पाई नेटवर्क जो बि आहे। पाई नेटवर्क रिसेंटली आयो आहे, ईअं चइजे त वधाउ कोन थींदो, छो त हुन गिरो 2021 में कयो आहे, पर ही 2019 में आयल एप्लीकेशन आहे जंहिंजो मार्केट में को वैल्यू न हो। हे हिकु एप्लीकेशन आहे जंहिं ते वञी करे तव्हां माइल जे बटन ते क्लिक कंदो त रोज़ानी तव्हांखे कुझु पॉइंट्स मिलंदा। जेकॾहिं तव्हां वधीक दोस्तनि खे इनवाइट करे उन्हनि खे बि जॉइन कराईंदो त तव्हांजा कॉइन्स बि वधंदा ऐं तव्हांजो सिक्योरिटी सर्कल बि मज़बूत थींदो। पर हिन जो मार्केट में को वैल्यू कोन हो त हिकिड़ी पाई जी क़ीमत छा बीहंदी मार्केट में। $1 बीहंदी, ₹1 बीहंदी, या वरी उन जी क़ीमत अञा का वधी वञे। यादि रहे त जॾहिं बिटकॉइन आई हुई त असांजे हितां जे माण्हुनि उनखे का अहमियत कोन ॾिनी, उनखे डिजिटल करेंसी वारे रूप सां कोन ॾिठो, उनखे ठगी धोखो फ्रॉड जी नज़र सां ॾिसी उनखे छॾे ॾिनो, उनखे कोन वापरायो। ऐं अॼु जॾहिं असां ॾिसूं पिया त दुनिया में उनजी क़ीमत $50,000 खां वधी वई आहे, तॾहिं असांखे क़दुरु थियो आहे त क्रिप्टो करेंसी जी का हैसियत हूंदी आहे। सही, असांखे का महिनत कोन्हे करणी पाई नेटवर्क ते वञी करे, असांखे का मतिलबु त एडवर्टाइज़मेंट कोन्हे करणी उनजी, बसि कुझु दोस्तनि खे इनवाइट करे हुन में एड करिणो आहे जेके तव्हांजे रेफरेंस कोड सां ईंदा, या वरी तव्हां कंहिंजे कोड सां वञी करे हुन ऐप खे डाउनलोड कंदो। का महिनत कोन्हे। जेकॾहिं ठगी कंदी त छा कंदी? ऐं एप्लीकेशन में का अहिड़ी स्पेशल परमिशन बि न आहे जेका तव्हां खां वठंदी हुजे या तव्हांजी डेटा चोराईंदी हुजे, बिल्कुलु बि न। तव्हां सिंपल हुन एप्लीकेशन खे जॉइन करे छॾियो ऐं रोज़ानी 24 कलाकनि खां पोइ हुन एप्लीकेशन खे अहिड़े हिसाब सां ठाहियो वियो आहे। 24 कलाकनि खां पोइ तव्हां वटि माइन जो बटन शो थींदो, माइन ते क्लिक करण सां तव्हां कुझु पॉइंटूं गेन करे सघो था। हाणे अचो था हिन ॻाल्हि ते त छा ही ट्रू आहे, फॉल्स आहे, हक़ीक़त में इन जो को वैल्यू थींदो या न। अॼु मूं उन मामले में असांजे सिंध जे एक्सपर्ट, सोशल मीडिया जे एक्सपर्ट साईं अली हसन मला साहिब सां राब्तो कयो। उनखां मूं पुछा कई त साईं छा ही जेको पाई नेटवर्क आहे हिनखे तव्हां कीअं था ॾिसो? त सर अली हसन मला साहिब तमामु सुठो जवाबु ॾिनो। उन चयो त इब्तिदाई दौर में दुनिया में लूण खे करेंसी जे तौर ते इस्तेमालु कयो वेंदो हो, पोइ हलंदे हलंदे उहो सिकनि में तब्दील थी ऐं सिकनि मां थींदे नोट आया, ऐं हाणे को वक़्तु ईंदो जंहिंमें नोट ऐं सिक्का इन्हनि सां सिर्फ़ु ॿार रांदि कंदा, बाक़ी दुनिया में क्रिप्टो करेंसी हलंदी, यानी डिजिटल करेंसी हलंदी। क्रिप्टो करेंसी बि न, बल्कि डिजिटल करेंसी हलंदी। क्रिप्टो करेंसी या डिजिटल करेंसी, हिन में थोरो फ़र्क़ु आहे। डिजिटल करेंसी असां हुनखे चई सघूं था जीअं तव्हांजे इज़ी पैसा ऐप, जेज़ कैश जी ऐप, उन ऐप जे थ्रू तव्हां केॾां पेमेंट करणु चाहियो करे सघो था, कंहिंखां पेमेंट वसूल करणु चाहियो करे सघो था, इहा डिजिटल करेंसी आहे। हा, उहा ॻाल्हि ॿी आहे त बिटकॉइन या पाई नेटवर्क या पाथिन इहे टोटल डिजिटल करेंसी में बि अचनि थियूं, पर ही क्रिप्टो करेंसी आहे। इनखे सम्झण जे लाइ इन जे बारे में हिकिड़ी मुकमल वीडियो ठाहिणी पवंदी। जेकॾहिं तव्हां हिन में दिलचस्पी रखो था त मूंखे कमेंट में ॿुधायो त हिन जे बारे में वीडियो ठाहियां या न, ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाई नेटवर्क सही अथव। हिन जी हिन वक़्तु दुनिया में क़ीमत $4 खां क्रॉस करे वई आहे। ऐं दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सर अली हसन मला इहो बि ॿुधायो त जून खां पोइ थी सघे थो हुनजी क़ीमत $1 खां बि क्रॉस करे वञे। इहा त तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां हुनखे जॉइन करे छॾियूं ऐं उन में रोज़ानी माइन कंदा रहूं ऐं दोस्तनि खे इनवाइट कंदा रहूं, इन जो वैल्यू न थिए त पोइ
तॾहिं कहिड़ी असां हुन ते महिनत कई आहे, इन जो वैल्यू ज़रूरु थियण वारो आहे। यूट्यूब ते इन जे बारे में तव्हां सर्च कयो, दुनिया में हिनखे केतिरो माण्हू चाहिनि था ऐं 1 करोड़ खां वधीक माण्हू हुनखे डाउनलोड करे वेठा आहिनि। जेकॾहिं वञी तव्हां प्ले स्टोर ते चेक कंदव त 10 मिलियन खां वधीक हिन जा डाउनलोडर्स आहिनि ऐं हिनखे तमामु सुठी रेटिंग मिली आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में ठही आहे। हिते वञी करे तव्हां ॾिसी सघो था, हिन जे बारे में गूगल ते लिखी करे सर्च करे सघो था। बिल्कुलु सची आहे। ऐं जेकॾहिं तव्हां हिन में का इन्वेस्टमेंट कोन्हे करणी, बसि तव्हांखे रोज़ानी माइंड करिणो आहे, सही। ऐं तव्हांजी न डेटा थी चोराए, न कुझु। बाद में मनी एक्सचेंज करे तव्हां हुनखे पंहिंजनि पैसनि में कन्वर्ट करे या विकिरो करे पैसा कमाए सघो था। कीअं त तव्हां वञी करे मिसाल तौरु हिकिड़ी मनी एक्सचेंजर का वेबसाइट जीअं bucksmail.com जे नाले सां हिकिड़ी मनी एक्सचेंजर वेबसाइट आहे, उन ते वञी करे तव्हां ॾी करे बिटकॉइन में पैसा वठी सघो था या पैसनि में वठी सघो था, डायरेक्ट एज़ी पैसा या JSK जे थ्रू कैश करे सघो था, या वरी उनखे डॉलर में बि ख़रीद करे सघो था। सो उनखे एक्सचेंज करे सघो था। चवण जो मतिलबु इहो त सही। सो ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो। को बि सवाल आहे कमेंट में ज़रूरु लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। हिन वीडियो खे ठाहिण जो पूरो क्रेडिट साईं अली हसन मल्हा साहिब ॾांहुं वञे थो। अमला तव्हां साॻी वीडियो में तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।